अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु जो जेको पेपर आहे 17/2024 जो SPSC जनरल कैटेगरीअ जो उहो उनखे सॉल्व करण जो सिलसिलो शबाना नवाज़ ऑफिशियल्स ते जारी आहे ऐं उहो पाण सॉल्व कंदासीं। पहिरियों सुवालु असांजो जेको आहे सिंधी में उहो आहे ग़रीब लुग़ात कंहिंजे रिसाले जी लुग़त आहे। शाह करीम जे रिसाले जी लुग़त आहे, शाह इनायत जे रिसाले जी लुग़त आहे, शाह लतीफ़ जे रिसाले जी लुग़त आहे या ख्वाजा महमद ज़मान लवारी वारे जे रिसाले जी लुग़त आहे। त उन जो जेको सही जवाबु आहे उहो आहे शाह लतीफ़, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन जे रिसाले जी लुग़त आहे जेका भेरूमल महरचंद आडवाणी लिखी आहे ऐं उन जो नालो उनखे ॾिनो अथई ग़रीब लुग़ात। जीअं मिर्ज़ा कलीच बेग जेका शाह लतीफ़ जे रिसाले जी लुग़त लिखी आहे त उनखे नालो ॾिनो अथई लतीफ़ी लुग़ात। डॉक्टर नबी बख्श बलोच जेका लिखी आहे उन जो नालो आहे लतीफ़ शाह सरकार ते ई उन जो नालो आहे रोशनी लुग़ात। इहो बि तव्हां यादि करे वठो। उन खां पोइ असां वटि ॿियो आहे ऐं सवाल त सामी सचवड़ा नावल कंहिंजो लिखियलु आहे। आगा सलीम, सिराजुल हक़ मेमण, गुलाम नबी मुग़ल ऐं मुराद अली मिर्ज़ा। त जो जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन डी आहे। पहिरें जो सही ऑप्शन सी हुयो ऐं ॿिए जो ऑप्शन डी मुराद अली मिर्ज़ा जो लिखियलु नावल आहे सामी सचवड़ा। ऐं हिन में जेको गुलाम नबी सिराजुल हक़ मेमण मूं तव्हांखे ॿुधायो इन लाइ ॿुधायांव थी जीअं अॼुकल्ह बुक एंड राइटर नावल ईअं अचनि पिया त इन जो इहो तव्हां यादि करे छॾियो। हुन जा ॿ मशहूरु नावल आहिनि मरण मूसिया ऐं पढ़ाॾो सोई सॾु। ठीकु आहे। उन खां पोइ आहे त उहो कहिड़ो ड्रामो आहे जंहिं जर्मनीअ में थियल बैनुल अक़वामी मेले में 3 नंबर हासिलु कयो। आख़िरी राति, राणीअ जी कहाणी, दंगी मंझि दरिया या मौसम ऐं मजबूरी। त सही जवाबु आहे दंगी मंझि दरिया ऑप्शन सी जेको अली बाबा जो लिखियलु किताबु आहे ऐं ड्रामो आहे। ऐं अली बाबा जो जेको नाविल हुयो मोहन जो दड़ो उहो बि तव्हांखे ख़बर आहे इलाही फेमस हुयो। त अली बाबा जो ई लिखियलु ड्रामो दंगी मंझि दरिया खे बैनुल अक़वामी सतह ते जर्मनी में 3 नंबर अवॉर्ड हासिलु थियो हो। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे त मीज़ानुल शेर कहिड़े मौज़ू ते लिखियलु आहे। शाइरी, तहक़ीक़, तनक़ीद, तारीख़। ठीकु आहे। त मीज़ानुल शेर जेको आहे उहो तनक़ीद ते लिखियलु आहे यानी ऑप्शन सी जेको आहे उहो सही जवाबु आहे। ऐं उहा जेका मीज़ानुल शेर जेको लिखियलु आहे उहो सैयद फ़ाज़िल शाह जो लिखियलु किताबु आहे तनक़ीद जे मौज़ू ते लिखियलु आहे। ठीकु आहे, ऑप्शन सी। उन खां पोइ आहे ख़ाकनि जो किताबु जहिड़ा गुल गुलाब जा कंहिंजो लिखियलु आहे। ऑप्शन ए काज़ी ख़ादिम, ऑप्शन बी अब्दुल कादिर जुनेजो, ऑप्शन सी गुलाम रब्बानी आंगरो या ऑप्शन डी परवीन मूसा मेमण। सो द करेक्ट आंसर इज़ ऑप्शन सी गुलाम रब्बानी आंगरो। ही टई जेके कंटिन्यूअसली सवाल आहे उहे ऑप्शन सी हुनजो सही जवाबु आहे। त गुलाम रब्बानी आंगरा साहब जो ख़ाकनि जो किताबु आहे जहिड़ा गुल गुलाब जा। उन खां पोइ आहे त शाह लतीफ़ मोरड़े मीरभर जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे। सुर सामुंडी, सुर घातू, सुर कारायल, सुर सारंग। हिकिड़ो तमामु अहम सुवालु आहे। ॾिसो गुज़िरियल पेपर कलोके में बि सुर जे बारे में हुयो, नूरजान तमाची जे बारे में जेको हुयो सुर कामोद ऐं अॼु वरी मोरड़े मीरभर जो ज़िक्र आहे। मूं तव्हांखे पहिरियां खां ई जीअं चवां पई ऐं क्लास बि इन बारे में रखियो त मतिलबु इहो क्लास असांजो कारामद साबित थियो जो उन मां डेली हिकिड़ो सुवालु अचे थो यानी 2 मार्कूं असांजूं कवर थियूं थियनि। सो हिन जो जवाबु कहिड़ो आहे उहो बि ॾिसूं था। पर हुन खां पहिरीं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां क्लासनि खे ज़रूरु शेयर कंदा त जीअं ॿियनि जी बि रहनुमाई थी सघे। केर बि न तव्हांजो रिज़िक खणी सघे थो न तव्हांजो रिज़िक बंदि करे सघे थो। तव्हां ॿियनि जे लाइ आसानी पैदा कंदो त अलाह पाक तव्हांजे लाइ आसानी पैदा कंदो। कहिड़ी ख़बर त तव्हां ॿियनि जे लाइ राह हमवार कयो ऐं अलाह पाक तव्हांजे लाइ ॿियूं केतिरियूं राहूं खोले छॾे। त शाह लतीफ़ मोरड़े मीरभर जो जेको ज़िक्र आहे उहो ऑप्शन बी सुर घातू में कयो आहे। उन खां पोइ काज़ी
कादन कहिड़ी सिन्फ़ में शाइरी कई आहे? काफ़ी, वाई, बेत, गुनान। त जेको काज़ी कादन समन जे दौर जो शाइर हुयो उन जी जेका शाइरी आहे बेत, काज़ी कादन जा बेत आहिनि। त जेको सही ऑप्शन आहे ऑप्शन सी आहे। गुनान जो शाइर पीर सदरुद्दीन शाह आहे। वाई काफ़ी तव्हांखे ख़बर आहे शाह साहब ॻाई आहे। ॿिया बि को शाइर आहिनि पर बेत जो शाइर आहे काज़ी कादन। ऑप्शन सी सही जवाबु आहे। उन खां पोइ हीअ जेके पोयां टई सवाल आहिनि उहे ग्रामर जा आहिनि। हाणे हिते पाण थोरो आराम सां हलंदासीं ऐं शयुनि खे सम्झंदासीं ऐं इन ॻाल्हि ते बि थोरो ॾिसंदासीं त कलो के पेपर में टियों ॾींहं के पेपर में ग्रामर न हुई, कलो के पेपर में ग्रामर हुई ऐं अॼो के पेपर में वरी अच्छा कलो के पेपर में ग्रामर जो हिकिड़ो सुवालु हुयो, अॼो के में वरी 3 आहिनि। ठीकु आहे, त मतिलबु हाणे पॉसिबल आहे त 2-3 सवाल ग्रामर जा ॾिए पेपर में SPSC। सवाल नंबर 8 आहे, मूं वटि हिकु किताबु आहे, जुमिले में लफ़्ज़ वटि छा आहे? हरफ़ जुमिलो, ज़रफ़, हरफ़ जर या फ़इल। हाणे जंहिंजी बि थोरी ग्रामर सही पढ़ियल आहे उनखे ख़बर हूंदी त ज़रफ़ ऐं फ़इल त थी नथो सघे। हा, मूंसां हिकु ॿ कुझु कैंडिडेट्स डिस्कस कयो त मैम इहो हरफ़ जुमिलो असां सही टिक कयो आहे जो मतिलबु त जुमिले खे ॻंढींदड़। त बाबा हरफ़ जुमिलो मां तव्हां सां ही स्क्रीन शॉट बि शेयर की स्लाइड बि शेयर कयां पई त हरफ़ जुमिलो ॻंढींदड़ या जुदा कंदड़ बिल्कुलु आहे, पर हरफ़ जुमिलो जेको आहे उहो लफ़्ज़ जेको जुमिले में ॿिनि जुमिलनि खे पाण में ॻंढे या ॿिनि हिसनि खे पाण में मिलाए या अलॻि करे त उनखे हरफ़ जुमिलो चइबो आहे। ॻंढे बि पर अलॻि करे बि। ऐं उन जा मिसाल आहिनि मगर, अगरि, जेकॾहिं, तंहिं करे, तॾहिं, छाकाणि त, अलबत्ता, त, बि, पिण या अगरचे। पर हीउ जेको आहे उहो हरफ़ जुमिलो न आहे पर हीउ हरफ़ जर आहे। वटि जेको लफ़्ज़ आहे उहो हरफ़ जर आहे। छाजे करे? हीअ तव्हां ॾिसो अहिड़ा लफ़्ज़ जेकी जुमिले में इस्म या ज़मीर जे पुठियां कमु अचनि त ऐं उन जो तालुक़ु ॿिए लफ़्ज़ सां ॾेखारे त उनखे हरफ़ जर चइबो आहे। मिसाल, जो, जा, जूं, सां, जे, खे, संदो, संदा, संदे, मंझां, मंझि, ते, वटि। हीअ मुंहिंजो ई बुक आहे ग्रामर जो ठहियलु जेको कुझु काफ़ी कैंडिडेट्स मूंखां बाए कयो आहे PDF में, त हीअ तव्हां सां मां स्लाइड शेयर कयां पई त ॾिसो फॉर्चुनेटली कि हीअ जेको वटि आहे उहो मिसाल में बि आहे हिते। त मतिलबु सही जवाबु थींदो हरफ़ जर ऑप्शन सी। उन खां पोइ आहे हुते हेकड़ ॿेकड़ माण्हू बचियो हो, जुमिले में हेकड़ ॿेकड़ छा हो? ज़मीर, ज़मीर, सिफ़त, ज़रफ़ या ज़मीर ख़ालिस। हाणे ज़मीर खे तव्हां छॾियो, ज़मीर न आहे ऐं सिफ़त बि न आहे। ठीकु आहे, बाक़ी ज़रफ़ ऐं ज़मीर ख़ालिस। हाणे ज़रफ़ जा मिसाल बिल्कुलु खणी आहिनि आहिस्ते, केॾांहुं, हेॾांहुं, होॾांहुं, जेॾांहुं, केॾांहुं, जेॾांहुं, तेॾांहुं, अॼु, सुभाणे। पर असांखे सिर्फ़ु एग्ज़ाम्पल्स खे न आहे ॾिसणो न, एग्ज़ाम्पल्स सां गॾु छा आहे त ज़रफ़ उहो लफ़्ज़ जेको जुमिले में फ़इल, सिफ़त या ॿिए ज़रफ़ सां मिली करे रीत, क़दुरु, हाकार, नाकार, जाइ, वक़्तु, मकान खे ज़ाहिर करे तंहिंखे ज़रफ़ चइबो आहे। पर हिते आहे कंहिं ॻाल्हि जो ज़िक्र थो थिए, कंहिं माण्हूअ जो आहे त हुते हेकड़ ॿेकड़ माण्हू बचियो हो, मतिलबु ज़मीर ख़ालिस। ऐं ज़मीर ख़ालिस बि कहिड़ो? ज़मीर ख़ालिस जा 3 क़िस्म आहिनि न, ज़मीर ख़ालिस मुतकलम, ज़मीर ख़ालिस हाज़िर यानी मौजूदु ऐं ज़मीर ख़ालिस ग़ाइब। यानी हीउ जेको थींदो उहो आहे ज़मीर ख़ालिस ग़ाइब। अहिड़ा माण्हू जेकी ॻाल्हाईंदड़ उन लाइ इस्तेमालु करे जेके गुफ़्तगूअ में शामिलु न हुजनि। हाणे हेकड़ ॿेकड़ माण्हुनि जी ॻाल्हि करे थो पर गुफ़्तगूअ में शामिलु न हुजनि, मतिलबु उहे उन शामिलु न हुया त हीअ थींदो ज़मीर ख़ालिस ग़ाइब अकॉर्डिंग टू माई अंडरस्टैंडिंग, जेतिरो मूं सवाल खे सम्झो आहे। थी सघे ऑप्शन जेको आहे 4th उहो सही आहे, थी सघे थो मूं उनखे सही तरीक़े सां अंडरस्टैंड न कयो हुजे। उन खां पोइ इहा आहे कर्तरी प्रयोग में फ़इल डैश मुताबिक़ मटिजे थो, मफ़ऊल मुताबिक़, फ़ाइल मुताबिक़, नथो मटिजे या उन्हनि मां को बि न। त हाणे नथो मटिजे त थी नथो सघे, जो सवाल में ई पुछे थो त मटिजे थो त माना नथो मटिजे, कीअं नथो मटिजे? त बाक़ी मफ़ऊल मुताबिक़ मटिजे थो या फ़ाइल मुताबिक़ मटिजे थो, ठीकु आहे, या उन्हनि मां को बि न। हाणे कर्तरी प्रयोग जेको आहे त उहो प्रयोग माना फ़ाइल, सॉरी कर्तरी माना फ़ाइल, कर्तरी माना फ़ाइल, ठीकु आहे। त कर्तरी माना फ़ाइल, त कर्तरी प्रयोग में फ़ाइल सां मुताबिक़ मटिजे थो। ऐं हीअ जेका स्लाइड आहे मां उहा बि तव्हां सां शेयर कई आहे। त हीअ आहे अॼु जो क्लास।
तव्हांखे कीअं लॻो। इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। ईअं ई हिकु ॿिए क्लास खे हल कंदासीं जेको ईअं ई तमामु डिटेल में तव्हांखे आसान तरीक़े सां सम्झायो वेंदो। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत साथ सलामत।